वफाकी सरकार रावलपिंडी में 6 महीननि लाइ फ़ौज मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। आइन जे आर्टिकल 245 तहत रावलपिंडी में 6 महीननि लाइ फ़ौज जूं 3 कंपनियूं मुक़रर थींदियूं। नोटिफिकेशन में चयो वियो त पंजाब जे घरू खाते जी दरख़्वास्त ते रावलपिंडी में फ़ौज मुक़रर कई वई आहे। पाक फ़ौज ज़िले इंतिज़ामिया सां गॾिजी अमन अमान जी सूरतहाल बरक़रार रखंदी। हसास हंधनि ऐं अहम रोडनि ते सिक्योरिटी इंतिज़ामनि खे मज़बूत कयो वेंदो। कंहिं बि अड़वंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़िले इंतिज़ामिया जी मदद कई वेंदी। तहरीक इंसाफ पीटीआई बानी के शिफा अस्पताल मुंतकिल न करण खिलाफ तौहीन अदालत की दरख्वास्त दाखिल करे छॾी। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पीटीआई बानी के शिफा अस्पताल मुंतकिल न करे तौहीन अदालत कई वई आहे। सुप्रीम कोर्ट जे 18 अगस्त जे हुकुम जी भनकड़ी ते तौहीन अदालत कार्रवाई कई वञे। तौहीन अदालत जे ज़िम्मेवारनि खे शोकाज़ नोटिस जारी करे ज़ाती हाज़िरीअ जो हुकुम ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एम्स अस्पताल में सीटी कॉर्नरी एंजियोग्राफी की सहूलत फाल न हुअण जो नोटिस पढ़तो। जांच कमेटी कायम। कमेटी जो चेयरमैन सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न हूंदो। सेक्रेटरी नेशनल हेल्थ सर्विसेज ऐं ॿिया मेंबर हूंदा। कमेटी खे समूरनि रुखनि जो जाइज़ो वठी हक़ीक़तूं ऐं ज़िम्मेवारनि खे पधिरो करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। अमेरिकी मैगज़ीन मक्का दिफ़ाई मुआहिदे के इलाक़ाई ताक़तनि जी वधंदड़ किरदार जी निशानी करार ॾेई छॾियो। FPIF पंहिंजे मज़मून में चयो आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी हिमायत पाकिस्तान जी वॉशिंगटन में बरक़रार सिफ़ारती किरदारनि जी अलामत आहे। मुआहिदे पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया खे हिकु नई इलाक़ाई दिफ़ाई फ्रेमवर्क सां जोड़े छॾियो आहे। टिन्ही मुल्कनि हिक ॿिए ख़िलाफ़ हथियारबंद हमले के गॾियल ख़तरो तसवुर करण जो असूल इख्तियार कयो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान मुआहिदो करणु चाहे थो पर सही डील लाइ तयार नाहे। हुर्मुज़ लंघ ते अमरीका जो मुकमल कंट्रोल आहे। ख़ुश्की वारा इलाइक़ा बि शामिल आहिनि। ईरान ख़िलाफ़ मुआशी जंग सां अमेरिकी फ़ौजी ऑपरेशन महदूद न थिया आहिनि। ईरान में महांगाई रिकॉर्ड सतह ते आहे। ईरान वटि पंहिंजे फ़ौजियुनि ऐं पुलिस एहलकारनि खे पघार ॾियण जा बि पैसा नाहिनि। ईरान में महांगाई 350 सैकड़ो ताईं पहुची वई आहे। हाणे ॾिसणो आहे त छा थो थिए। ईरान अमरीका जे मुआशी पाबंदियुनि खे दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास राग़ची जो चवणु आहे त अमेरिकी पाबंदियूं ऐं दबाउ पहिरियां बि नाकाम थी चुका आहिनि। अमरीका जी गैर मशरूत सरेंडर जी कोशिश बि नाकाम थी। मुआशी कार्रवाई बि नाकाम थींदी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकिर कालीबाफ जो चवणु आहे त ईरान ऐं इराक़ पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो ॿियनि मुल्कनि खे करण न ॾींदा। ॿई मुल्क कंहिं बि अगराई ख़िलाफ़ मुतहद आहिनि। दबाव आॾो कंध न झुकाईंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी माली मदद ऐं इमदादी कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त ॿोॾि दौरान फौत थियल समूरनि माण्हुनि जे ख़ानदाननि जी माली मदद कई वञे। मुकमल या जुज़वी तौर तबाह घरनि जे मालिकनि जी बि माली मदद कई वञे। बिजली ऐं रोडनि जी बहाली यकीनी बणाई वञे। लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेक्रेटरी मुतासिर इलाइक़नि में वञी बरसात सबबि थियल नुक़सान जो जाइज़ो वठी बहाली जो कमु शुरू कराइनि।
गड़ियासी में कार इल्जाम हेठ मुर्सदा साल कतल कोट साले ईसानी में शादी खान ईसानी रहमा खातून के कतल करे छॾियो। लाड़काने में मुकाबले दौरान एक हथियारबंद गिरफ्तार हथियारत एसएसपी फैसल चौधरी जो चवणा हेठ पीर मुराद शाह पारे इलाके में मुकाबले का पोए एक हथियारबंद सईद उर्फ मलकी ठकराणी के गिरफ्तार करे पाखे गिरफ्तार लोहारी ते फुल ऐं धाड़ समेत केतिराई केस दाख़िल थियल आहिनि। उबाड़े में मुबैना मुकाबले दौरान एक हथियारबंद गिरफ्तार करण जी दावा गिरफ्तार हथियारबंद जी मीरपुर माथिले पासी नवाब अली पिताफी तौर सुञाणप एसएसपी घोटकी जे तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ्तार हथियारबंद मुख़्तलिफ़ ॾोहनि जे कार्रवाइन में घुरिबल आहिनि। जैकबाबाद में पुलिस एहलकार महबूब चकराणी जो घर मां गोली लॻल लाश फोती पुलिस एहलकार जो मड़ पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले।